तनमन साफ यूट्यूब चैनल जा मोज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन माह रमज़ान मुतलक फरमायो त हिन महीने में 4 ॻाल्हियुनि जी कसरत करियो। उन्हनि मां 2 अहिड़ियूं आहिनि जिन जे ज़रिए तव्हां पंहिंजे रब खे राज़ी कंदव ऐं बक़ाया ॿिनि खां तव्हांखे बेनियाज़ी नाहे। पोइ उहे 2 ॻाल्हियूं जिन जे ज़रिए तव्हां पंहिंजे रब खे राज़ी कंदव उहे ही आहिनि। नंबर 1 ला इलाहा इल्लल्लाह जी गवाही ॾियणु ऐं नंबर 2 इस्तग़फ़ार करणु। जॾहिं त उहे 2 ॻाल्हियूं जिन खां तव्हांखे बेनियाज़ी नाहे उहे ही आहिनि। नंबर 1 अलाह ताला खां जन्नत तलब करणु ऐं नंबर 2 जहन्नम खां अलाह ताला जी पनाह तलब करणु। मिठा मिठा इस्लामी भाइरो, हाणे जेका हदीस शरीफ़ बयानु कई वई उन में माह रमज़ान मुबारक जे रहमतुनि, बरकतुनि, अज़मतुनि जो घणो ज़िक्र आहे। हिन मुबारक महीने में कलमो शरीफ़ घणे तइदाद में पढ़ी करे ऐं बार बार इस्तग़फ़ार यानी ख़ूब तौबा जे ज़रिए अलाह ताला खे राज़ी करण जी कोशिशि करणी आहे ऐं उन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि खां त कंहिं बि सूरत में लापरवाही नाहे करणी, यानी अलाह ताला खां जन्नत में दाख़िला ऐं जहन्नम खां पनाह जूं तमामु घणियूं इल्तिजाऊं करणियूं आहिनि। आमीन।